नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो में सिंध यूनिवर्सिटी टेस्ट पास कंदड़ उस्तादनि पारां पको न करण खिलाफ़ तालके जे मुख़्तलिफ़ स्कूलनि जे उस्तादनि पारां बाहनि ते कारियूं पटियूं ॿधे हथनि में प्ले कार्ड खणी टाउन कमेटी खां एहतिजाजी रैली कढी वई। रैली ठारू शाह रोड, ईदगाह रोड, इस्पताल खां थींदे अवामी नेशनल प्रेस क्लब पहुतो, जिथे उस्तादनि पारां धरणो हयो वियो। रैली में शरीक उस्ताद सिंध यूनिवर्सिटी जी टेस्ट पास कंदड़ उस्तादनि खे पको करियो जा नारा हणी रहिया। इन मौके ते अॻवान एजाज़ अबड़ो, बख्शल अब्बासी, रियाज़ मंगरियो ऐं ॿियनि चयो त 2009 में सिंध यूनिवर्सिटी टेस्ट पास करी हुई। उस्तादनि तौर भर्ती थिया हुआसीं, 9 सालनि सां ईमानदारी सां ड्यूटी करे रहिया पर खेनि अञा सुधो खेनि पको न कयो। हिन चयो त जॾहिं बि उस्ताद पंहिंजे हक़नि लाइ एहतिजाज कयो आहे त मथस लठबाज़ी कई वई आहे, पर संदसि जाइज़ मुतालबा मंज़ूर न कया विया आहिनि। केतिरनि ॾींहंनि खां सिंध यूनिवर्सिटी जी टेस्ट पास कंदड़ उस्ताद मुसलसल एहतिजाज करे रहिया आहिनि पर खेनि पको नथो कयो वञे। हिननि सिंध जे वॾे वज़ीर ऐं तइलीम वारे वज़ीर सेक्रेटरी खां मुतालबो कयो त मामले जी नोटिस वठी सिंध यूनिवर्सिटी टेस्ट पास कंदड़ उस्तादनि खे फौरी तौर ते पको करे उस्तादनि में फैलियल बेचैनी ख़त्म कई वञे। ॿी सूरत में हिकु भेरो ॿीहर कराची ॾांहुं पैदल लांग मार्च करे CM हाउस अॻियां रेगुलर थियण ताईं धरणो हयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।